सिकंदराबाद वेझो 11,000 वोल्टेज बिजली जूं तारूं किरण सबब 12 ढोर मरी विया। ॻोठ ज़मान शहर में बिजली जूं तारूं किरण सबब सोराब शहर, गुलाम मुस्तफ़ा ऐं बहादुर शहर जूं 12 खां वधीक मेयूं मरी वयूं। मुतासिर ॻोठाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बिजली जी पुराणी तारुनि ऐं रोज़ानू टुटण सबब सेपको नारा अमलदारनि खे शिकायतूं कयूं पर कंहिं बि नोटिस न वरितो। हिननि चयो त बिजली जूं तारूं किरण सबब संदन 12 खां वधीक मेयूं मरी वयूं आहिनि, जंहिं करे लखें रुपयनि जो नुक़सान थियो आहे। मुतासिर ॻोठाणनि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी सेपको नारा अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे थियल नुक़सान जो अज़ालो कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।